वगण में अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त वगण में पीपल्स पार्टी जो गढ़ो वगण टाउन में बल्दियाती इलेक्शन के हवाले से पीटीआई की टिकट ते बीहंदड़ उम्मीदवार पीपल्स पार्टी के मात ॾियण लाइ पुरज़म है। टाउन वगण के मुख़्तलिफ़ वार्डन ते बीहंदड़ पीटीआई टिकट होल्डर नजमुद्दीन पंवर, आसिफ अली सूमरो, समीर अहमद तुनियो, शाह मोहम्मद चांडियो, मोहम्मद यूसुफ मुगेरी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो है त अॻे इलेक्शन खटे वींदड़ पीपल्स पार्टी जा नुमाइंदा माण्हुनि सां कूड़ा वायदा इक़रार करे विया जेके 5 सालन में वगण जे रवासिन के का भी बुनियादी सहूलत न ॾेई सघिया। अवाम संदन खां बेज़ारी ज़ाहिर करे छॾी है। कहिड़ा कम थिया आहिनि कहिड़ा न थिया आहिनि। तव्हां एतिरो ॿुधायो त हितां जा MLA MP नुमाइंदा को अॼु ताईं कंहिंजी सार लधी अथनि। जेको वगण टाउन जी गैस आहे हिनमहिल ताईं मंज़ूर न थी सघी आहे, उनजी बजट जी का ख़बर न आहे त किथे गुम आहे। वगण जे शहर में वाटर सप्लाई जी का बि मन सहूलियत न आहे, पाणी जी सहूलियत खां बि महरूम आहे। तव्हां एतिरो ॿुधायो जॾहिं तव्हां पंहिंजो वोट ॾियो था अंदर वञो था। पार्टी 5 सालन में का भी सहूलियत मुहैया न करे सघी आहे। उनजी कारकर्दगी सभिनि जे आॾो आहे, सभिनि जे साम्हूं आहे, क्या लिकियल ॻाल्हि न आहे। जेके माना मेन इशू आहिनि उहे भी माना पूरा न करे सघी आहे। का भी माना अहिड़ो को कमु न आहे जेको हिननि करायो हुजे। हिन चकर सां पंहिंजो पीपल्स पार्टी के छॾे करे ऐं असां पंहिंजो तहरीक इंसाफ़ में शमूलियत कई आहे ऐं तहरीक इंसाफ़ खे सपोर्ट कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।